एक ॿी अहम ख़बर खां की आगाह कयूं पिया। सिंध हाई कोर्ट कराची में एक छोकरी समेत 8 गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि जी ॿुधणी थी आहे। अदालत गुम थियल माण्हुनि जे केस जे जांच ऑफिसरनि जे बिना जवाज़ बदिलियुनि ते पुलिस अख़्तियारनि ते कावड़ जो इज़हार कयो। गुम थियल माण्हुनि जे वारसनि में मायूसी वधी रही आहे। जस्टिस नेमतुल्ला फुलपोटो जो इहो चवणु हुयो। जांच ऑफिसरनि जे बिना जवाज़ बदिलीअ मां गैर संजीदगी ज़ाहिर थी रही आहे। अदालत जो चवणु हुयो। अदालत आईजी सिंध खे हिदायत जारी कई त मामले जी तफ़सीली जांच कई वञे। अदालत गुम थियल छोकिरीअ समेत ॿियनि माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ ख़ासि क़दम खणण जी हिदायत कई आहे। अदालत वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी ऐं बचाव वारे सेक्रेटरी खां बि रिपोर्ट तलब करे वरिती। अदालत घरू सेक्रेटरी खे ज़ाती बयान हल्फ़ी समेत पेश थियण जी हिदायत कई। अदालत आमना नूर, वकास रहमान, नवीद अली ऐं मुनीफ़ अली जी बाज़ियाबी लाइ मुअस्सर क़दम खणण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत अज़हर सईद ऐं नवीद खे बाज़ियाब करे अदालत में पेश करण जो हुकुम पिणु ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट कराची में हिक छोकिरी समेत 8 गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि जी ॿुधणी थी। अदालत गुम थियल माण्हुनि जे केस जे जांच ऑफिसरनि जे बिना जवाज़ बदिलियुनि ते पुलिस अख़्तियारनि ते कावड़ जो इज़हार कयो। गुम थियल माण्हुनि जे वारसनि में मायूसी वधी रही आहे। जस्टिस नेमतुल्ला फुलपोटो जो इहो चवणु हुयो।